ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। बाप जे डायरेक्ट ॿार ई डबल पूजा जे अधिकारी ठहींदा आहिनि। बाप जा डायरेक्ट ॿार ई डबल पूजा जे अधिकारी ठहींदा आहिनि। 24/5/77 जा महावाक्य आहिनि। बाप दादा हर हिकु ॿार जे भाग्य खे ॾिसी हर्षित पिया थियनि। बाबा अॼु हर हिकु ॿार जे भाग्य खे ॾिसी हर्षित पिया थियनि। सॼे विश्व जे अंदरि कोटनि में कोई ॻाइलियूं आत्मायूं केतिरी थोड़ियूं आहिनि जंहिं बाप खे पायो आहे। न सिर्फ़ु ॼाणियो आहे लेकिन ॼाणण सां गॾु गॾु जंहिं पायो आहे ऐं पाए वरितो आहे। अहिड़े बाप जे अति स्नेही सहयोगी ॿारनि जे भाग्य खे ॾिसी बाप दादा हर्षित पिया थियनि। सॼे विश्व जे अंदरि असां केॾी थोरी सी आत्मायूं आहिनि जंहिं बाबा खे पाए छॾियो आहे। वैसे सर्व आत्मायूं ॿार आहिनि लेकिन तव्हां आत्मायूं डायरेक्ट ॿार आहियो। सोचो असां डायरेक्ट निराकार परमात्मा खे यादि कंदा आहियूं ब्रह्मा तन द्वारा, ऐं ॿिया माण्हू त अलॻि अलॻि नाम रूप सां भॻवान खे यादि कंदा आहिनि। त असां डायरेक्ट ॿार आहियूं न। शिववंशी ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियो न। सॼे विश्व में जो बि अन्य आत्मायूं धर्म जे क्षेत्र में आहिनि व राज्य जे क्षेत्र में महान व नामी ग्रामी ठहियल आहिनि। धर्म पितायूं आहिनि, जगत गुरु कहलाइण वारा आहिनि। लेकिन माता पिता जे संबंध सां अलौकिक जन्म ऐं पालना कंहिंखे बि प्राप्त न थींदी। सॼे विश्व में जो बि अन्य आत्मायूं धर्म जे क्षेत्र में आहिनि व राज्य जे क्षेत्र में आहिनि, महान व नामी ग्रामी आहिनि, धर्म पितायूं आहिनि, जगत गुरु कहलाइण वारियूं आहिनि। वो माता पिता जे संबंध अलौकिक जन्म ऐं पालना जी कंहिंखे बि प्राप्ति न मिलंदी आहे। हिते त असां रोज़ु बाबा खे गुड मॉर्निंग कंदा आहियूं। कहिड़े बाबा खे? शिव बाबा खे, निराकार खे कंदा आहियूं न, ब्रह्मा बाबा द्वारा। सोचो असां रोज़ु उन्हनि सां गुड मॉर्निंग कंदा आहियूं, उन्हनि खे भोग लॻाईंदा आहियूं, उन्हनि खे यादि कंदा आहियूं, उन्हनि जी पढ़ाई पढ़ंदा आहियूं, उन्हनि सां ॻाल्हियूं कंदा आहियूं, उन्हनि खे डायरेक्ट यादि करे मन जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियूं, उन्हनि सां सर्व संबंध निभाईंदा आहियूं। रोज़ु राति जो उन्हनि खे गुड नाइट कंदा आहियूं। निराकार खे डायरेक्ट ख़ुदि खे आत्मा सम्झी करे। ॿिया माण्हू जेका हूंदा आहिनि न, जगत गुरु, धर्म पिता आहियूं, नामी ग्रामी, वो तो ख़ुदि खे देह सम्झी करे भॻवान खे बि देहिक रूप में यादि कंदा आहिनि, तत्वनि जे रूप में यादि कंदा आहिनि न, या मिट्टी जे रूप में यादि कंदा, मिट्टी जी मूर्तियुनि जे, या देहधारी गुरु संत सन्यासियुनि जे रूप में यादि कंदा, ऐं असां डायरेक्ट यादि कंदा आहियूं। केॾो फ़र्क़ु पइजी वियो न। त हिन ई ॻाल्हि खे यादि करे सदा नशे में रहो। अलौकिक माता पिता जो अनुभव स्वप्न में बि न करे सघंदा आहिनि। उहे ख़ुदि खे आत्मा ई न सम्झी सघंदा आहिनि। त तव्हां श्रेष्ठ आत्मायूं व पद्मा पदम आत्मायूं हर रोज़ु माता पिता जी व सर्व संबंध जी यादि प्यार वठण जा पात्र आहियूं। भले बाबा चईंदा आहिनि नंबरवार अर्थात जो जेतिरो आत्मिक स्थिति में स्थित थींदो ओतिरो बाप जो यादि प्यार उन्हनि खे मिलंदो है न। जो आत्मिक स्मृति में जेतिरो रहंदो उन अनुसार उन आत्माउनि खे यादि प्यार मिलंदो आहे। त बाबा चवनि था असांखे डायरेक्ट बाप जो यादि प्यार मिलंदो आहे। सर्व संबंध जी यादि प्यार वठण जे पात्र आहियूं। हर रोज़ु यादि प्यार मिलंदी आहे न। न सिर्फ़ु यादि प्यार लेकिन सर्वशक्तिवान बाप तव्हां ॿारनि जो सेवक ठही हर क़दम में साथ बि निभाईंदा आहिनि। बाबा जो हर क़दम में साथ बि निभाईंदा आहिनि। अति स्नेह सां सिर जो ताज ठाहे करे, नैननि जो सितारो ठाहे करे साथ बि वठी वेंदा आहिनि। अति स्नेह सां सिर जो ताज ठाहे करे बाबा असांखे पंहिंजो सिर जो ताज ठाहींदो आहे, नैननि जो सितारो ठाहींदो आहे, साथ वठी ईंदा आहिनि। ॾिसो कहिड़ो नशे बाबा असांखे चढ़ाइनि था।
सिर जो ताज अर्थात माता पिता ॿारनि खे सिर ते चढ़ाईंदा आहिनि न, लाड प्यार कंदा आहिनि। ऐं बाबा जी यादि, जॾहिं असां बाबा खे यादि कंदा आहियूं त बाबा केॾो प्यार, बाबा जो केॾो प्यार अनुभव थींदो आहे, केतिरो मदद अनुभव थींदी आहे न। अहिड़ो भाग्य जगत गुरु व धर्म पिता आहिनि जो न आहे, जो परमात्मा जा लाड प्यार जो अनुभव करनि। छो जी तव्हां श्रेष्ठ आत्मा आहियो। त बाबा असांखे चवनि था कि ॾिसो असांजो केॾो वॾो भाग्य आहे ॿारनि जो कि असांखे बाबा एॾी पालना थी ॾींदा आहिनि। अहिड़ो भाग्य जगत गुरु धर्म पिता आहिनि जो बि न आहे। छो जी असां श्रेष्ठ आत्मा आहियूं, बाप जी श्रीमत वठंदा आहियूं न, प्रेरणा द्वारा व टचिंग द्वारा न, मुख वंशावली आहियूं। असांखे परमात्मा ब्रह्मा जे मुख द्वारा अची करे एॾो ऊचो ज्ञान ॾींदा आहिनि, है न। बाबा ब्रह्मा जे मुख सां अची करे ॻाल्हाईंदा आहिनि न, त असांखे ॾिसो विश्वास बि थी वियो कि हा, छो जी दुनिया में ॾिसो एॾा सारा भॻवान ठही वेठा आहिनि, लेकिन त बि जेको निराकार जो परिचय ॾींदा आहिनि न, इहो केर बि न ॾींदो आहे, है न। असां भले ब्रह्मा बाबा जी तस्वीर आहे, लेकिन असांखे हमेशह चईंदा आहिनि मथे निराकार खे यादि करो। ये कहिड़े बि ज्ञान में धर्म में न असांजो बुद्धि योग मथे कोई न इशारो टिकाइण जी कोशिशि कंदो आहे। छो जी मथां जो रास्तो स्वयं बाबा ई ब्रह्मा द्वारा अची करे ॿुधायो अथई, है न। त हीअ नवीनता ॾिसो, ॿिए के धर्म में, ॿिए के जॻह में कॾहिं बि असांखे हीअं न चईंदा आहिनि। उहा गुरूअनि जा लॉकेट ॾेई छॾंदा, लेकिन हीअं न चईंदा कि हिन खे ॾिसी करे भॻवान खे मथे यादि करो। लेकिन हिते भले ई असांखे ब्रह्मा बाबा जो फ़ोटो हूंदो आहे, लेकिन असांखे हमेशह छा डायरेक्शन मिलंदी आहे कि इन तस्वीर में उन्हनि जी प्रकृति में शिव बाबा खे अनुभव करो। ऐं शिव बाबा किथे रहंदा आहिनि? मथे रहंदा आहिनि, है न। त असांखे असांजो बुद्धि योग मथे लॻल हुजे शिव बाबा वटि। ऐं जॾहिं बि असांखे ॻाल्हियूं करणियूं आहिनि, अनुभव करणियूं आहिनि, त असां मथे वारे शिव बाबा खे उन तन में अनुभव करे उन जे साथ जो अनुभव करूं। त डायरेक्ट मुख द्वारा ॿुधंदा आहियूं। अहिड़ो भाग्य कीअं आत्माउनि जो आहे। कहिड़ी कहिड़ी त अहिड़ी आत्माऊं हूंदियूं आहिनि दुनिया में जो वीचारनि जो नसीब ई न आहे ॿुधण जो ई, ॿुधंदे उहे बि अनुभव न कंदियूं आहिनि, ॿुधंदे उहे बि जीअं ध्यानु न ॾींदियूं आहिनि न। त ॾिसो उन्हनि आत्माउनि जो कहिड़ो भाग्य आहे, मतिलबु केॾो बिल्कुलु भाग्य ई न आहे। भॻवान जो शब्द ई उन्हनि जे कन में ई न पइजंदा आहिनि, सम्झ में ई न ईंदा आहिनि, ॿुधंदे उहे ॿुधंदा न आहिनि। त डायरेक्ट मुख द्वारा असां ॿुधंदा आहियूं। अहिड़ो भाग्य कीअं आत्माउनि जो हूंदो। मेजॉरिटी भारतवासी ग़रीब बोली सी आत्माऊं आहिनि जो ना उम्मीदवार हुया कि हाणे कॾहिं असांखे बाप मिली सघंदो आहे। एतिरो श्रेष्ठ भाग्य पोइ अहिड़ो ना उम्मीदवारनि खे मिलंदो आहे। मतिलबु असांखे जॾहिं कोई ना उम्मीदवार खां उम्मीदवार ठहींदो आहे, उहा असंभव खां संभव ॻाल्हि थींदी आहे न, त केतिरो नशो ख़ुशी थींदी आहे, केतिरो नशो ख़ुशी थींदी आहे। अहिड़ो भाग्य पंहिंजो सदैव स्मृति में रहंदो आहे। ॿियनि खे न ॾिसो, एतिरो त ॾिसो असां बाबा खे पहचानियो, बाबा जे ज्ञान खे सम्झी करे हलूं था। केॾो ऊचो भाग्य आहे असांजो। सॼे ड्रामा जे अंदरि ऐं धर्म जी आत्माउनि खे ॾिसो, पंहिंजे पाण खे ॾिसो त महान अंतर आहे न। वॾे वॾे गुरु संत सन्यासियुनि खे ॾिसो, ख़ुदि खे ॾिसो, उहे अञा ताईं भॻवान खे पहचाने नथा सघनि, अञा ताईं सॾु था करनि असां श्रेष्ठ आहियूं या उहे श्रेष्ठ आहिनि। भले दुनिया वारनि जे साम्हूं असां उन्हनि जे अॻियां हथ भले जोड़णा पवंदा आहिनि, घर गृहस्थी में रहंदा आहिनि त करिणो ई पवंदो आहे, लेकिन पंहिंजी महानता खे न भुलो कि मां केॾी महान आत्मा आहियां, जो मां निराकार परमात्मा खे पहचानियो आहे, जो मां उन्हनि जा रोज़ु महावाक्य ॿुधंदी आहियां, रोज़ु उन्हनि सां गुड मॉर्निंग गुड नाइट उन्हनि खे भोग लॻाईंदी आहियां, उन्हनि खे यादि कंदी आहियां, उन्हनि सां ॻाल्हियूं कंदी आहियां।
त पंहिंजो भाग्य सदैव स्मृति में रहणो आहे। सॼे ड्रामा जे अंदरि ॿिया धर्म जी आत्माउनि खे ॾिसूं, पंहिंजे खे ॾिसूं, त महान अंतर थियो न। पहिरीं ॻाल्हि ॿुधाई कि डायरेक्ट ॿार आहियो, माता पिता व सर्व संबंध सुख अनुभव करण वारा डायरेक्ट पार हुजण जे कारण विश्व जे राज्य जो वरसो सहज प्राप्त थी वेंदो असांखे न। शिव बाबा छा स्थापन कंदा आहिनि? स्वर्ग जी दुनिया जो राज्य भाग्य प्राप्त करण लाइ छा करिणो आहे? सिर्फ़ु जो बाबा चईंदा आहिनि ओड़ी पंहिंजो जीवन ठाहींदा वञो, है न। त माता पिता जो सर्व संबंध जो सुख अनुभव करण वारा डायरेक्ट ॿार थियण जे कारण विश्व जो राज्य जो वरसो के असांखे सहज मिली वेंदो। स्वर्ग में एंट्री, स्वर्ग मां शिव बाबा के बाप सम्झो, ब्रह्मा बाबा के मां सम्झो, स्वर्ग में एंट्री थी वई। पोइ हुते उच्च पद पाइण लाइ दैवी गुणनि जी धारणा करो, स्वयं जे संकल्प बोल कर्मनि खे सुधारो, सर्व जे लाइ शुभ भावना शुभकामना करो, सभिनि जो ई भलो थिए, है न। त मिलियो उच्च पद। सृष्टि जे आदिकाल सत्यकर्ता स्वर्ग जी सतो प्रदान संपूर्ण प्राप्ति त आत्माउनि खे प्राप्त थींदी आहे। ऐं सर्व आत्मायूं बाबा चवनि था ॿिया सर्व आत्मायूं ईंदियूं ई मध्यकाल में आहिनि, बाक़ी सभु आत्मायूं मध्यकाल में ईंदियूं आहिनि ऐं असां सभु आत्मायूं आदिकाल में ईंदियूं आहिनि। तव्हां श्रेष्ठ आत्माउनि जो भोगो थियो, तव्हां सुख जो राज्य भाग्य ॾिसंदा आहियो। तव्हां श्रेष्ठ आत्माउनि जो भोगा थियो, सुख व राज्य सतो रजो प्रदान रूप में प्राप्त थींदो न। असांखे सुख जो सतो प्रदान राज्य प्राप्त थींदो आहे न। जीअं तव्हां आत्माउनि खे धर्म ऐं राज्य ॿई प्राप्त आहिनि, लेकिन अन्य आत्माउनि खे धर्म आहे त राज्य न आहे, राज्य आहे त धर्म न आहे। हाणे दुनिया में इहे हले थो न। द्वापर युग खां बाबा चवनि था धर्म आहे त राज्य न आहे, राज्य आहे त धर्म न आहे। अॼु राज्य आहे लेकिन धर्म न आहे, छो जी द्वापर युग खां धर्म ऐं राज्य जो ॿिन्हिनि जो पुर अलॻि अलॻि थी वेंदो आहे। जंहिंजी निशानी सॼे ड्रामा जे अंदरि डबल ताज़दारी सिर्फ़ु तव्हां ई आहियो, ॿियो कोई ॾिठो आहे? ॿियो बि विशेषतायूं असांजी ॾाढियूं आहिनि। संपूर्ण प्राप्ति अर्थात तन मन धन संबंध प्रकृति सां सर्व सुख, जंहिंमें अप्राप्ति कोई वस्तु न आहे, दुख जो नाम निशान न आहे। अहिड़ी श्रेष्ठ प्राप्ति अन्य कोई आत्माउनि खे प्राप्त न थींदी आहे। असांखे संपूर्ण प्राप्ति अर्थात तन मन धन संबंध प्रकृति जे सर्व सुख आहिनि, जंहिंमें अप्राप्त कोई वस्तु न आहे, दुख जो नाम निशान न आहे। अहिड़ी श्रेष्ठ प्राप्ति अन्य के आत्माउनि खे प्राप्त न आहे। डायरेक्ट ॿार हुजण जे कारण, ऊच ते ऊच बाप जी संतान हुजण जे कारण, परम पूज्य पिता जी संतान हुजण जे कारण तव्हां आत्मायूं बि डबल रूप में तव्हांजी पूजा थींदी आहे। डायरेक्ट ॿार हुजण जे कारण, ऊच ते ऊच बाप जी संतान आहियूं, हिन करे असांजो परम पूज्य पिता जी संतान हुजण जे कारण असांजी डबल पूजा थींदी आहे, हिकु सालिग्राम में, ॿियो देवी देवताउनि जे रूप में। अहिड़ी विधि पूर्वक पूज्य धर्म पिता व ॿियो कोई नामी ग्रामी आत्मा न थींदा आहिनि। कारण छो जी तव्हां डायरेक्ट वंशावली आहियो। सम्झो केतिरी भाग्यशाली आत्मा आहियो। त बाबा असांखे चवनि था पंहिंजे भाग्य खे स्मृति में लायो। जो स्वयं भॻवानु असांजो भाग्य बालो कंदो आहे, त सदा पंहिंजे अहिड़े भाग्य खे स्मृति में रखो। कमज़ोरी जा गीत न ॻायो। बाबा चईंदा आहिनि न, पंहिंजे भाग्य जा गीत ॻाईंदा रहंदा न त सभु कमज़ोरी बि ख़तमु थी वेंदी। भगत कमज़ोरी जा गीत ॻाईंदा आहिनि, ॿार भाग्य जा गीत ॻाईंदा आहिनि। त पंहिंजे पाण खां पुछो कि मां भगत आहियां या ॿार आहियां।
कोई बि अगरि तव्हांजे अंदरि कोई कमी कमज़ोरी बि हुजे, कोई तव्हांखे चए बि की तव्हां में इहा आहे, चओ मूं में त इहे गुण आहिनि, मूंखे त बाबा हाणे ईअं ठाहे थो, इहे बि आहे त इहे बि ख़तमु थी वेंदी। हाणे पंहिंजे भाग्य जा गीत ॻाइण वारो केरु आहे? बाबा जो ॿार। त चेक करो तव्हांखे बाबा जो ॿार ठहिणो आहे या भगत ठहिणो आहे। सम्झो श्रेष्ठ भाग्य कहिड़ो आहे? त अॼु खां पंहिंजे भाग्य जा गीत ॻायो, पोइ कमज़ोरियूं आप ई ख़तमु थी वेंदियूं। अच्छा, अहिड़ा पद्मा पदम भाग्यशाली डायरेक्ट बाप जी पहिरीं रचना, सर्व संबंधनि जे सुख जे अधिकारी, सर्व प्राप्ति जे अधिकारी, सर्व संबंधनि जे अधिकारी, सर्व प्राप्ति जे अधिकारी, राज्य भाग्य जे अधिकारी, डबल पूजा जे अधिकारी, बाप जे बि सिर जा ताजदारी। अहिड़ी श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजे बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।